दोस्तों, मुंहिंजा भाउर ऐं मुंहिंजी भेनरूं, मां तव्हां सां 5 मिंट ॻाल्हाईंदुसि ऐं जे तव्हां बोर थी पिया त 5 मिंट ॿिया बि ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजो छोकिरो पढ़ंदो आहे 5 दर्जे में। 5 दर्जे में स्कूल में पढ़े पियो। मास्तर चयईंसि, मितू उथी बि मैथमेटिक्स जो हिकिड़ो सुवालु आहे, उनजो जवाबु ॾे। चई, छोरा, मां तुंहिंजे पीउ खे पिणे खे 10,000 रुपया 5 सालनि लाइ 200 व्याज ते ॾियां त मूंखे 5 सालनि खां पोइ छा मिलंदो? मुंहिंजे छोरे चई, साईं तव्हांखे कुझु न मिलंदो। चई, छोरा, तोखे त हिसाब किताब जे बारे में तोखे काई ख़बर ई न आहे। चई, साईं तव्हांखे मुंहिंजे पीउ जे बारे में काई ख़बर न आहे। तो साईं, मां महान माण्हू जिते सर्विस कंदो आहियां उते बि 3-4 सिंधी आहिनि पाण में, ऐं असां सिंधियुनि जी सुठी लॻंदी आहे। सो साईं, हिकु असांजो अलॻि सेक्शन आहे, उते हिकिड़ो वेहंदो आहे बाबू नालो आहे हुनजो। उहो आहे त नॉन सिंधी, पर सिंधियुनि सां गॾु रही हुनखे सिंधी सुठी अची वई आहे। ऐं बाबू आहे चपरासी पियोन। सो उन ॾींहुं बाबू छा थियो, आयो डोड़ंदो सिधो पंहिंजे ऑफिसर जे रूम में घुसी वियो। बर्बाद थी वियुसि, ख़राब थी वियुसि, मां त कुझु न रहियो नी, हैरान थी वियुसि, साईं बर्बाद थी वियुसि, मां मरी वियुसि। अरे बाबू, छा थियो बाबू? साईं हलियो। छा थियो बाबू? साईं मां मरी वई, बाथरूम में तिरकी पई, मुंहिंजी मां मरी वई। अरे बाबू, हिन में छा आहे? हाणे जेको भॻवान खे मंज़ूर थियो उहो त थियणो ई हो नी। हाणे तोखे कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत हुजे चओ। न साईं, मूंखे कुझु न खपे, जेको खपंदो सो त हलियो वियो। पर कुझु खपे तूं चओ। न साईं, मूंखे ख़ाली छुटी खपे, मोकल 1 महीनो। वञ हलियो वियो। वरी साईं 2-3 महीना गुज़रिया आयो। साईं बर्बाद थी वियुसि, मरी वियुसि, मुंहिंजो हाणे केरु न आहे, मां त अनाथ थी वियुसि नी। अरे बाबू, छा थियो साईं? अरे छा थियो बाबू? साईं, पर बाबू ॻाल्हि छा आहे? साईं पीउ मरी वियो। कुझु खपे? न साईं, कुझु न खपे, ख़ाली मोकल खपे, 1 महीनो मोकल। वञ हलियो वियो। साईं 3-4 महीना गुज़रिया, वरी कम ते लॻी वियो। तो आयो, साईं बर्बाद थी वियुसि, न रहियो, हो बि न रहियो, मां त परेशान थी वियुसि। अरे छा थियो साईं? मां मरी वई। वञ महीनो मोकल। वरी आयो, साईं बर्बाद थी वियुसि, पीउ मरी वियो, वञ मोकल। अरे राज हराम खोर, घड़ी चई तो मां मरी वई, पीउ मरी वियो, घणा माउ पीउ आहिनि तोखे? जी साईं, छा हो? मुंहिंजो माउ ऐं मुंहिंजी पीउ 2 ॼणा हुआ। ओटो मुंहिंजी माउ मरी वई त पीउ अकेलो रहिजी वियो। त हुन ॿी शादी कई। जीअं ई हुन ॿी शादी कई त पाण मरी वियो त मां अकेली रहिजी वई। हुन ॿी शादी कई त पाण मरी वई, मां मरी वई, पीउ मरी वियो। हिकु वरी मुंहिंजे साम्हूं ई ॿियो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त वेंदो आहे, नालो अथसि लच्छू आहे दादा, लच्छू थुल्हो आहे। हाणे जीअं मूंखे तव्हां ॾिसो था नी, मूं जहिड़ा 15-20 त अची वेंदा अंदरि, अहिड़ो थुल्हो ऐं ॾंद 2 ॿाहिरि। ऐं लच्छूअ जी ॿी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी, हितां जो जेको डिपार्टमेंट अथसि न, उहो घटि कमु कंदो अथसि। सो छा थियो साईं, लच्छू हिकु दफ़ो बीमार थी पियो। लच्छूअ खे वठी वियासीं डॉक्टर वटि। डॉक्टर चई, हिन जे अपेंडिक्स जो ऑपरेशन करिणो पवंदो। चऊं ठीकु आहे, वठो लच्छूअ खे रखोसि, थुल्हे खे रखो पाण वटि। चई न, आर्तवार ॾींहुं ऑपरेशन। चयोसीं साईं ठीकु आहे, आर्तवार ॾींदासीं। लच्छूअ खे विहारे वियासीं। आर्तवार आयो, मां बि तयारु थी करे, सनानु पाणी करे, नाश्तो करे, मां चयो वञा थो हॉस्पिटल में, न त निभागो उथंदो त रड़ियूं कंदो। सो साईं, मां घर जे पंहिंजे दरवाज़े खां निकिरमि त साम्हूं लच्छू ईअं डोड़ंदो पियो अचे। अरे मां चयो, लच्छू छा थियो? चई, कुमार अंदरि हल। अरे मां चयो, छा थियो? ऑपरेशन थी वियो छा? चई, अरे चरियो थियो आहे छा? कुते चक पातो आहे छा? ऑपरेशन कराईंदुसि, अंदरि हल। अरे मुंहिंजो थियो छा? चई, भॼी आयो आहियां। अरे मूं त छो भॼी आहियां? चई, चरियो थियो आहे छा? मां त बिस्तरे तां भॼी आयुसि। मां चयोमांसि छो? चई, उहा नर्स आहे न, उहा नर्स जे पई, हिमत रख, घबराए न, ही मामूली ऑपरेशन आहे। मूं चयोमांसि, नर्स एॾो चए पई तंहिंखां पोइ बि भॼी आहीं? चई, पर इहो नर्स आहे न, इहे अखर मूंखे न पई चए, उन डॉक्टर खे पई चए जेको मुंहिंजो ऑपरेशन करण वारो हो।